इते असां अहम ख़बर शेयर कंदासीं। काज़ी अहमद वेझो कोच कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां खे आगाह कंदा हलूं त काज़ी अहमद वेझो कोच कल्टी थी पई आहे। हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप ॻोठ अब्बास कोंदर वासी गुल फराज़ कोंदर तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम अली कोंदर खां। जी हाकिम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी हाकिम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, रात देर सां काज़ी अहमद बाईपास ते कोच गलती थियण सबबि 3 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया, जंहिंमें खानवान लॻे ॻोठ अब्बास कुंदर जो रहवासी 20 वरनि जो नौजवान गुलफराज कुंदर पिणु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त उते ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोत थी वियो आहे। अहिड़ो इतलाउ जॾहिं खानवान लॻे ॻोठ अब्बास कुंदर संदसि अबाणे घर पहुचाए वियो त घर में कुराम अची वियो। जी ठीकु आहे हाकिम, वॾी महिरबानी तफ़सील खां।